अस्सलामुअलैकुम, मां आहियां किरण मीर ऐं तव्हां सभिनीनि खे मां भलीकार कंदसि रंगनि भरी शाम में कल्चर स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो। जीअं त मां तव्हांखे कल्ह बि ॿुधाए चुकी आहियां त हीउ सॼो महीनो असां कल्चर स्पेशल ट्रांसमिशन्स कंदासीं ऐं जेको असांजो टाइम 4 खां 6 हूंदो हुयो, जेको असांजो टाइम हाणे चेंज थी 3 खां 5 थी वियो आहे। ऐं तव्हां सभई बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, पंहिंजी तयारियुनि जे हवाले सां ॿुधाए सघो था त तव्हां कल्चर डे जे हवाले सां कहिड़ी कहिड़ी तयारियूं करे रहिया आहियो ऐं जेके असांजी भेनरूं आहिनि छा तयारी करे रहियूं आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं ड्रेसिस ठाहे रहियूं आहिनि ऐं पंहिंजे ॿारनि खे कहिड़ा कपिड़ा पाराए रहियूं आहिनि। त ही तयारियूं त असांजूं तव्हांखे ख़बर आहे त महीनो पहिरें खां ई शुरू थी वेंदियूं आहिनि। कल्चर डे असांजो सकाफ़ती ॾींहुं, असांजी सिंध अमड़ जेका असांखे ॾाढी प्यारी आहे, असां क़ुर्बान पंहिंजी सिंध अमड़ तां। पर ॻाल्हि इहा आहे त सिर्फ़ु कल्चर डे हिकु ॾींहुं जो न हूंदो आहे। हीउ जेको अजरक मूंखे पातल आहे हिन जी हिफ़ाज़त असांखे हर ॾींहुं करणी आहे। जेका टोपी असां मर्द जेके ॿाहिरि जेके मुंहिंजा पाइनि था या पगड़ी पाइनि था उन जी हिफ़ाज़त असांखे हर ॾींहुं करणी आहे, उनजो ख़्यालु असांखे हर ॾींहुं रखिणो आहे। त इहो सिर्फ़ु असां हिकु ॾींहुं न मल्हायूं, असां हर डे इन खे सेलिब्रेट कयूं ऐं पंहिंजो पाण खे ख़ुशि नसीबु महसूसु कयूं त अल्हम्दुलिल्लाह असां हिन सिंध धरती ते पैदा थियासीं। अलाह साईं इन क़ाबिल असांखे ठाहियो जो हीअ सिंध अमड़ असांजी आहे। अॼु मूं वटि 2 ज़बरदस्त गेस्ट आहिनि ऐं हमेशह हूंदा आहिनि, हर ॾींहुं ईंदा। ऐं जीअं त हीउ सॼो महीनो असां कल्चर स्पेशल ट्रांसमिशन कंदासीं त हर ॾींहुं असांखे सिंध जो हिकिड़ो नओं फ़नकार नज़र ईंदो स्क्रीन ते। त तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, लाइव कॉल करे सघो था। नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। जल्दी सां पंहिंजा मोबाइल्स खणो ऐं असांखे ॿुधायो त तव्हां कहिड़ी कहिड़ी तयारी करे रहिया आहियो। थोरी देरि में ॿुधाईंदसि तव्हांखे त असां सां गॾु केरु मौजूदु आहिनि। शोभी भाई बि हिते आहिनि, शोभी भाई खे सलाम करणु चाहींदसि। अस्सलाम वालेकुम शोभी भाई। अस्सलाम वालेकुम किरण, और बहुत प्यारी लग रही है। थैंक यू। हाँ, ये थोड़ा डिफरेंट डिज़ाइन है। डिफरेंट डिज़ाइन है तो इसलिए और अच्छा लगा आँखों को ये है। और कल्चर डे तो हमारा चल ही रहा है और आ जाएगा, हमें बड़ा इंतज़ार भी है उसका। बस ये है कि आज थोड़ी सी प्रॉब्लम हो गई किरण, एक तो यूपीएस की बैटरी ख़राब हो गई है तो वो वक्त नहीं मिल रहा कि इसको चेंज करा ले, और लाइट थी नहीं तो बहुत जल्दी में जैसे तैसे भागते दौड़ते यहाँ पे आना ये तो जिंदगी के मसले मसाइल तो चलते ही रहेंगे ना। ये तो मतलब कराची में तो मैं कहती हूँ कि जहेज में ये चीज़ें मिली हुई हम लोगों को, लाइट नहीं, गैस नहीं, लेकिन बिल्स माशाल्लाह बहुत आएंगे। ये भी है, लेकिन किरण बात वही है कि मुल्क अपना मुल्क है। हाँ, अल्हम्दुलिल्लाह। हम ओवरसीज टूर्स करते हैं, हमें पता है कि हम कितनी रिस्ट्रिक्शन में, कितनी लॉ को फॉलो करते हैं, क्या क्या करते हैं, लेकिन अपने मुल्क में जब आते हैं तो हमें एहसास होता है कि हम आज़ाद हैं। चाहे हमें कितनी परेशानी क्यों ना हो, ये धरती, ये सरजमीन हमारे लिए ही है और इसमें कोई शक नहीं। जो हमारे आबा और अजदाद बड़ों ने जो किया उसका ये एक वाकई बहुत अनमोल तोहफ़ा है, हकीकत, इसमें कोई शक नहीं। क्योंकि भले हमसे कितने मुल्क कितनी भी सिविलाइज हो, लेकिन हम वहाँ जाते हैं, हम पाबंद रहते हैं किरण, पाबंद होते हैं। अपने मुल्क में हम बिल्कुल आज़ाद पंछी की तरह बिल्कुल, हमें ऐसा लगता है जैसे हम पे कोई रिस्ट्रिक्शन नहीं है, कोई पाबंदी नहीं है, ऐसा ही है। तो ये है अपना मुल्क, अपना है जैसा भी है। अल्हम्दुलिल्लाह, पाकिस्तान, आई लव सिंध। अल्हम्दुलिल्लाह, बहुत खूबसूरत है। त जीअं त ॻाल्हि थी रही आहे ख़ूबसूरती जी, त ख़ूबसूरती में हिकिड़ो इहो बि मतिलबु शइ ऐड करणु चाहींदसि त इंसानु पंहिंजो पाण खे संवारींदो आहे ऐं सुठा कपिड़ा पाईंदो आहे। छोकिरियूं आहिनि त ज्वेलरी वेयर कंदियूं आहिनि, मेकअप कंदियूं आहिनि ऐं ज़ाहिर आहे हेयर डाई जी जॾहिं ॻाल्हि अचे थी त मर्द बि कंदा आहिनि, औरतूं बि कंदियूं आहिनि। डाई बेसिकली छा आहे, जो जॾहिं तव्हांजा वार अछा थी वेंदा आहिनि त असांखे पंहिंजो पाण खे ख़ूबसूरत ऐं मेंटेन रखण जे लाइ डाई असांजे लाइ ज़रूरी थी वेंदी आहे कुझु हद ताईं, ऐं कुझु उन टाइम ताईं जेसि ताईं असां पाण न चाहियूं त असां पंहिंजा वार ग्रे कयूं। ऐं ग्रे वार बि अॼुकल्ह हलनि था, फैशन में अची विया आहिनि, सुठा लॻंदा आहिनि। पर मूं वटि आहे ब्लैक रोज़ 100% ग्रे कवरेज आहे हेयर्स जी,
ऐं सेफ़ आहे, 100% सेफ़ आहे, छो त ही अमोनिया फ्री आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त ब्लैक रोज़ ज़बरदस्त ब्रांड आहे जंहिंजी वसी रेंज आहे, मार्केट में ईज़िली अवेलेबल आहे, पॉकेट ते बिल्कुलु बि भारी कोन्हे को, तव्हांजी पॉकेट ते यानी मतिलबु बिल्कुलु भारी कोन्हे, रीज़नेबल प्राइज़िस आहिनि ब्लैक रोज़ जूं, ऐं कुझु शेड्स आहिनि जेके ॾाढा हिन जा हली रहिया आहिनि, हर कोई पसंदि करे रहियो आहे, मार्केट में ईज़िली अवेलेबल बि आहिनि ही शेड्स। ब्लैक आहे, ब्लैक ब्राउन आहे, डार्क ब्राउन आहे, मीडियम ब्राउन आहे ऐं लाइट ब्राउन आहे हिन में। ऐं इन सां गॾु गॾु हिन जी हीअ ज़बरदस्त हिकिड़ी रेंज आहे जेका मां तव्हां सां शेयर करणु चाहींदसि। ही 24 कैरेट गोल्ड क्रीम ब्लीच आहे जेका मुंहिंजे हथ में आहे, ऐं जॾहिं बि तव्हां हिनखे अप्लाई कंदा त तव्हां मतिलबु ख़ूबसूरत थी वेंदा, वेतर सोने जा थी वेंदा, छो जो 24 कैरेट गोल्ड आहे। तव्हांजी जेका स्किन आहे न ॾाढी ग्लो कंदी आहे, महीनो खनि हिन जो असरु रहंदो आहे। उन सां गॾु गॾु ही क्लिनज़िंग मिल्क आहे हिननि जो जेको काफ़ी पॉपुलर थी रहियो आहे, छो त हींअर सर्दियूं बि आहिनि त न, पर मतिलबु ज़ोरी वारी सर्दियूं कराची में जेके असां चऊं, ऐं ॾाढो सुठो आहे हिन जो मिल्की इफेक्ट जेको आहे तव्हांजी स्किन खे नरमो मुलायम रखंदो, ऐं जेका ड्राइनेस थिए थी उहा कोन थींदी। उन सां गॾु गॾु जेके भेनरूं असांजो मेकअप कनि थियूं उहे जॾहिं क्लिनज़िंग करे मेकअप रिमूव कंदियूं हिन सां त आराम सां तव्हांजो मेकअप बि लही वेंदो, ऐं जेके असांजा भाइर जेकॾहिं हिन खे यूज़ कनि डेली बेसिस ते त तव्हांजी स्किन बि ड्राई कोन थींदी, तव्हांजी स्किन बि सॉफ्ट रहंदी। सो ही ज़बरदस्त रेंज आहे मूं वटि ब्लैक रोज़ जी जेका ईज़िली बिल्कुलु कर सकता है, क्योंकि ये दुनिया ही पित्तल दी है। तो अच्छा ये अक्सर ज़्यादातर जो है ना ये बकरी के दूध में बनाई जाती है ना ये क्रीमें, मैंने सुना है डॉक्टर कहते हैं, लेकिन कितना सच है ये तो मुझे भी नहीं पता, लेकिन हाँ ये एक चीज़ है कि ये वाकई जो क्लिनजिंग मिल्क होते हैं ये बड़े इफेक्टिव होते हैं, स्किन को बड़ा सॉफ्ट कर देते हैं। कल मुझसे आंटी शर्मा हमारे डॉक्टर ने पूछा कि शोई भाई आप ब्लैक रोज यूज करते हैं, मैंने कहा मैं रोज ब्लैक यूज करता हूँ। रोज ब्लैक यूज करता हूँ, ये भी बहुत ज़बरदस्त बात। तो जी व्यूवर्स जे तव्हांखे ख़बर आहे त असांजी जेको आहे माशाल्लाह सां सिंध जेका आहे हिस्ट्री आहे, 5000 साल पुराणी हिस्ट्री आहे असांजी, ऐं असां ॾाढा रिच आहियूं बाय कल्चर, ऐं असांजी रांदियूं ॾाढियूं मतिलबु फेमस आहिनि। ऐं हाणे अफ़सोस सिर्फ़ु इन ॻाल्हि जो थींदो आहे त असां वटि उहे रांदियूं नज़र न ईंदियूं आहिनि इंटरनेशनल लेवल ते, या त वरी इहो बि चई सघां थी त असांजी गवर्नमेंट या त वरी उहे मोतबर जेके असांजा सरहंदी वारा माण्हू आहिनि उहो या त एतिरो ध्यानु नथा ॾियनि, जेके पहिरें मलाखड़ा थींदा हुया, मल विढ़ी वेंदी हुई, या त वरी जेके कचेरियूं जेके थींदियूं हुयूं उन्हनि में कुझु मतिलबु इलाही शयूं थींदियूं हुयूं, उन में डिबेट्स बि थींदियूं हुयूं, उन में बाक़ाइदा कॉम्पिटिशन्स बि थींदा हुया, इन तरह जी इलाही शयूं थींदियूं हुयूं जेको हाणे जे दौर में न थी रहियो आहे। असां सां गॾु अॼु हिते जेके मौजूदु आहिनि इलाही मोतबर असांजे लाइ, ऐं इलाही मतिलबु अलाह साईं उन्हनि खे इज़त ॾिनी आहे, पाकिस्तान जो पंहिंजी सिंध अमर जो नालो रोशन कयो अथनि। ऐं असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि मल्ह पहलवान मुख़्तियार अली अलमाणी साहब, कलंदर शहबाज़ चैम्पियन रही चुका आहिनि 2006 में, सिंध गेम्स सखर उन जा बि चैम्पियन रही चुका आहिनि 2008 में, उनखां अलावा रशिया किर्गिस्तान में बि वञी चुका आहिनि, उते बि विढ़ी चुका आहिनि। 2010 में सिटी बख़्शिश हुई ऐं 2013 में बि विया आहिनि। रशिया जो हिकिड़ो ॿियो शहर हुयो जेको रूस जे आसपास हुयो या रूस में ई हुयो, काज़ान, उते बि विया आहिनि, उतां बि विढ़िया आहिनि। ऐं उन सां गॾु गॾु 2013 में चाइना बि विया आहिनि, काज़ कुर्सी मतिलबु शहर में, उते मतिलबु इन्हनि मतिलबु विढ़ी आहे, पर नाला अहिड़ा आहिनि जेके खणण में मूंखे थोरी ॾुखियाई थी थिए पई, छो जो असां यूज़ टू न आहियूं इन्हनि नालनि जा, ऐं जॾहिं ॿुधंदा आहियूं त थोरो असांखे डिफ़िकल्ट लॻंदो आहे प्रोनाउंस करण में। अच्छा, उन सां गॾु गॾु असां सां गॾु असांजो भाउ ॿियो मौजूदु आहे जेको माशाल्लाह सिंध जो बहितरीनु फ़नकार आहे, ऐं उन जा डिफरेंट गाना आहिनि जेके तव्हां ॿुधंदा रहंदा आहियो, काफ़ी फेमस गाना बि आहिनि, सिंध जो तमामु वॾो नालो बि आहे। हिननि जो हिकिड़ो फेमस गानो आहे आसमानी रंग जूं अखिड़ियूं,
सो असां सां गॾु शबीर अली जमाली साहब हिते मौजूदु आहिनि। सो ॿिन्हिनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो बात? अल्लाह जी महिरबानी आहे। तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो बात? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। मां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿिन्ही खे भली कार कंदसि पंहिंजे शो में। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सकाफ़ती ॾींहुं असांजो 3 डिसंबर ते इंशाअल्लाह अचण वारो आहे ऐं भरपूर तरीक़े सां उनखे इंजॉय कंदासीं, मल्हाईंदासीं। पर ही जेके ॾींहं आहिनि हिन में मां चाहींदसि त असां पंहिंजी सिंध धरती जे हवाले सां ॻाल्हि कयूं। जीअं भाउ आहे पंहिंजी सिंगिंग जे हवाले सां असांखे ॿुधाइनि। तव्हां माशाल्लाह जेको कमु करे रहिया आहियो, सभिनि खां पहिरियां त मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त मल्ल विढ़ण जो शौक़ु तव्हांजे अंदरि कीअं आयो? अदी मल्ल विढ़ण जो शौक़ु असांजो मामो सिंध सिंगार पहलवान दुर मोहम्मद आलमाणी वॾो पहलवान हो, उस्ताद शेरमीर जो शागिर्दु हुयो। पोइ उहो विढ़ंदो, उन खे असां ॾिसी ऐं पंहिंजे वालिद साहब खे ॾिसी पोइ शौक़ु पैदा थियो। नंढा हुआसीं, पढ़ंदा हुआसीं। पोइ मां मैट्रिक पास करे 1999 में पोइ मूं मल जी शुरूआति कई। अच्छा जी दी सही। त पोइ मतिलबु तव्हां जीअं पंहिंजे बाबा खे ॾिसी करे आया ऐं तव्हां मतिलबु हिकिड़ो तव्हांजो माइंड हिकिड़ो ठही वियो, तव्हां सोचे छॾियो त मूंखे मल्ल ई विढ़णी आहे। पर हिन मल्ल विढ़ण जे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं करणियूं पवनि थियूं? केतिरियूं परेशानियुनि खे सामनो मतिलबु करिणो पवे थो? अदी छा आहे, इन में महिनत करणी थी पए। पहिरीं ॻाल्हि आहे खाधो ऐं देसी मुर्गी ऐं बकरे जो गोश्त ऐं डिफिकल्ट महिनत करणी पवंदी आहे। तेल हणणो पवंदो आहे, भॼणो पवंदो आहे। इन सां गॾु पिंजरियूं खणणियूं पवंदियूं आहिनि, वेट खणणो पवंदो आहे। उन खां बाद में आस्ते आस्ते 3 जोड़ जी माण्हू शुरूआति कंदो आहे। पोइ आस्ते आस्ते 2 जोड़ में जे 3 जोड़ जो पास थी वियो, बिल खईं, इनाम खईं, पोइ वरी 2 जोड़ में वरी जे 2 जोड़ मां चढ़ी वियो, किथे कलंदर भिटाई ते बिल खयईं त वरी पहिरें जोड़ में चैलेंज कयो आहे भिटशा ते। अच्छा 2008 में मूं चैलेंज कयो भिटशा ते। अच्छा जी दी ज़बरदस्त। ऐं विच विच में असां भाउ जी तस्वीरूं बि कुझु हलाईंदा रहंदासीं विच विच में ऐं तव्हांखे ॾेखारींदा वेंदासीं। पर मूं वटि कुझु तस्वीरूं आहिनि, मां तव्हांखे ॾेखारणु चाहींदसि। त भाउ मूंखे हीअ ॿुधाइजो, हीअ तस्वीर तव्हांजी कॾहिं जी आहे? हीअ कराची जी तस्वीर आहे। लाला रहीम चेयरमैन आहे जेको पीपल्स पार्टी जो, हिते प्रोग्राम करायो हुअईं अयूब गोठ में। उते मूं पहिरें जोड़ में फर्स्ट पोजीशन खई। अच्छा हा दी ही फर्स्ट पोजीशन उते तव्हां खई? ही जी दी कराची जी आहे मतिलबु ये पिक्चर? ज़बरदस्त। अच्छा 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 अच्छा। ऐं हीअ पिक्चर दी काज़ान जी आहे दी। काज़ान जी आहे जेको चाइना जो? हा न चाइना न, रशिया सॉरी। हा ही रांदीगर जेको आहे ईरान जो रांदीगर आहे। अच्छा ईरान जो रांदीगर। इन सां तव्हांजो मुक़ाबलो थियो? इन खे दसे विया दी। अच्छा चोट बि लॻी असी, लॻल आहे इन खे। अच्छा अच्छा नक में? हा नक में चोट लॻी। ओहो हो हो ज़बरदस्त। ॿियूं वरी तस्वीरूं मां तव्हांखे पोइ ॾेखारींदमि। अच्छा ही ॾाढी ॾुखी रांदि आहे? जी दी ॾुखी आहे। जेको ॾुखी सम्झो उन जे लाइ ॾुखी आहे, पर जेको सम्झी वियो इन रांदि खे पोइ उन्हनि जे लाइ ईज़ी आहे, को मसइलो न आहे दी। पर इन में कुझु असां मूंखे त ख़ैर न आहे आइडिया, पर मां त ख़ैर रुॻो सलमान खान जी सुल्तान फिल्म ई ॾिठी आहे जंहिंमें ख़बर पवंदी आहे त कुझु दाव बि अहिड़ा हूंदा आहिनि जेके खेॾिया वेंदा आहिनि जो अॻे खे तव्हां हुनखे हाराए सघो था। दाव जाठो आहे, वारो करणो पवंदो, पासो हणणो पवंदो, क़ाबू करे उन खे अधु में जाठो भणंदो आहे, ॿिलड़ भणी सघे थो। जेको बि दा करे मतिलबु पंहिंजी ताक़त ऐं होशियारी सां करिणो आहे। जेको बि दा करिणो आहे, यानी तव्हांखे पंहिंजे ज़हन खे सुजाग रखणो आहे, एक्टिव रखणो आहे, चारई पासा ख़्यालु रखणो आहे त केॾांहुं अचे थो पहलवान, केॾांहुं वेहणो आहे, केॾांहुं हुनखे किराइणो आहे, कहिड़े तरीक़े सां किराइणो आहे हुनखे बसि। अच्छा हिन में धक बि इलाही लॻंदा? हा दी धक बि लॻनि था। पार्टियूं बाज़ियूं थियनि थियूं या मेला अहिड़ा अची था वञनि जिथे गेमूं आहिनि, सिंध गेमूं सरकारी मुलाखड़ा, उन्हनि में धक बि लॻी था वञनि। पोइ उनखे अधु कलाकु टाइम ॾींदा आहिनि, पोइ वरी तयारु थी वेंदो आहे। पोइ वरी विढ़ाईंदा आहिनि। जे वेहण जहिड़ो हूंदो आहे त पोइ वरी विढ़ाईंदसि, जे न आहे वेहण जहिड़ो त पोइ त बसि पोइ वरी जेको चढ़ी वियो उनखे वरी मथे विढ़ाईंदा। अच्छा अच्छा सही ज़बरदस्त। जी व्यूअर्स तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। जल्दी सां पंहिंजा मोबाइल्स खणो ऐं असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। जी भाउ तव्हां ॿुधायो त सकाफ़ती हवाले सां छा करे रहिया आहियो? माशाअल्लाह तयारियूं हलनि पियूं। 3-4 सॉन्ग इंशाअल्लाह रिलीज़ थी वेंदा सही में इंशाअल्लाह। असांखे बेसब्री सां इंतज़ारु आहे। हा बिल्कुलु आहे। ईद असांजो जेको प्रेस क्लब में प्रोग्राम थींदो आहे, जी जी जी, पहिरियां त उहो आहे। उन खां अलावा मुख़्तलिफ़ शहरनि में पंहिंजा प्रोग्राम हूंदा आहिनि।
कल्चर जे हिसाब सां। बाक़ी त फ़िलहाल हींअर त तव्हां सां मौजूदु आहियूं ऐं ॾाढो सेठ माशाल्लाह प्यारो लॻे पियो। वॾी महिरबानी ऐं माशाल्लाह। भाई साईं सां मुलाक़ात थी वई ॾाढो जी 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 ज़बरदस्त। न माशाल्लाह असांजो हर साल ॾाढो सुठो सेट लॻंदो आहे। ऐं इहो मूंखे ॿुधायो त तव्हांखे ॻाइण जो शौक़ु कॾहिं खां थियो? मूंखे ॻाइण जो शौक़ु तक़रीबन 10 सालनि जो हुयो। अच्छा जी 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 10 सालनि जो हुयुसि। बड़ी बात है। उन खां पोइ मूं स्टार्ट कयो। मुंहिंजो उस्ताद आहे मोहम्मद पीरल मीराली जैकमाबाद। उन्हनि खां सिखिया? जी 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 कंटिन्यू उन्हनि खां ई सिखिया वरिती Continue। या वरी उस्ताद चेंज कयो हुयो? कंटिन्यू उन्हनि खां ई सिखिया ऐं वरिती आहे। फैमिली में कोई हुयो ॿियो बि ॻाइण वारो? न। तव्हां ई हुया हिकिड़ा? असां बरोच माण्हू, असांजो हिकिड़ो कमु ॻाइण। त पोइ तव्हांखे इजाज़त मिली कीअं? बसि पहिरियां थोरो मुश्किलात थियूं। मम्मी पापा ॾाढो माना नाराज़ थींदा। उन्हनि खे वरी पंहिंजे जेके मिट माइट हूंदा हा उहे कुझु अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा। माइट अलाए छो विच में कंदा आहिनि। उहो मिड़ई कोशिशि करे उन्हनि खे राज़ी करे। हींअर त माशाअल्लाह सभई ख़ुशि हाँ आहिनि। ज़ाहिर आहे जॾहिं अल्लाह साईं उहा मतिलबु इज़त ॾिए थो ऐं सभई जॾहिं ॾिसनि था त माशाअल्लाह सुठो कमु करे रहिया हुआ त पोइ सभु सेट थी वेंदा आहिनि। शुरूआती जेको टाइम हूंदो आहे तव्हांखे ज़ाहिर आहे हिन इंडस्ट्री में अचण लाइ काफ़ी जाखोड़ त करणी पई हूंदी। कमु कहिड़ो बि हुजे, जीअं साईं खे तव्हां चयो, साईं खां पुछो कहिड़ो बि कमु हुजे, कहिड़ी बि फील्ड हुजे, जीअं तव्हां जी फील्ड आहे, इन में मुंहिंजे हिसाब सां तव्हां अलाए केतिरी स्ट्रगल कई हूंदी। बिल्कुलु हिन कुर्सी ते वेहण जे लाइ त अलाए केतिरी स्ट्रगल कई हूंदी। त ईअं ई असां बि आहिस्ते आहिस्ते आहिस्ते, मां सिर्फ़ु नालो ॿुधंदो हुउसि KTN जो कंहिं दौर में। सही जॾहिं स्टार्ट थी त पोइ इहा ख़बर न हूंदी त असां कीअं पुॼूं KTN ताईं। सही ॻाल्हि आहे। केरु वठी वेंदो ऐं असां उते कीअं ॻाईंदासीं, छा ॻाईंदासीं। सही वेही करे ई 2 घंटा प्रोग्राम जो कंदासीं लाइव, त असां छा ॻाल्हाईंदासीं हुते। छो त मतिलबु काफ़ी मुश्किलातूं, काफ़ी हक़ीक़त ॻाल्हि आहे। फर्स्ट सिंधी सैटेलाइट चैनल आहे KTN माशाअल्लाह, जेको अॼु सॼी दुनिया में ॾिठो थो वञे। चाहे वो अमेरिका हुजे, चाहे वो कैनेडा हुजे, चाहे वो यूरोप जो कुझु कंट्रीज़ हुजनि या सिटीज़ हुजनि। मूंखे ख़ुशी इहा महसूसु थींदी आहे जॾहिं असांजा फैन्स असांखे ॿाहिरिनि मुल्कनि मां मैसेजिस कंदा आहिनि या कॉल कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असां KTN ते तव्हांखे लाइव ॾिसी रहिया आहियूं। मतिलबु इहा ख़ुशी जी असांजी इंतिहा आहे, यानी इहा असांजी कामयाबी आहे या KTN जी कामयाबी, असांजी सिंध जी कामयाबी आहे। बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे। छो त हीअ असांजी सिंधी चैनल आहे। हा बिल्कुलु। सिंधी प्रोग्राम, सिंधी गीत, सिंधी ड्रामा, सब कुछ यानी कि पंहिंजो कल्चर ही इनमें ॾेखारियो वेंदो। बिल्कुलु ही दीगर चैनल्स भी हैं और बहुत अच्छा काम कर रहे हैं, सब बहुत अच्छा कर रहे हैं, लेकिन जहाँ बात आती है कि भाई सिंधी चैनल तो KTN बस। हर किसी के मुंह पे यही आता है KTN। मतलब हम लोग कहते हैं कि हम काम करते हैं, फ़खरिया कहते हैं, फ़खरिया चवंदी आहियां मां त अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह फ़ख्र आहे असांजो KTN ऐं असांजी दुआऊं KTN सां गॾु आहिनि, छो त KTN आहे त असां आहियूं ऐं तव्हां आहियो। त ख़ुशी महसूसु थींदी आहे जॾहिं असां कंहिंखे ॿुधाईंदा आहियूं त असां KTN ते कमु कंदा आहियूं। त भाउ मुंहिंजे ख़्याल में हींअर असांखे कुझु ज़बरदस्त कोई कलाम या गीत जेको तव्हांखे वणे तव्हां ॿुधायो। कसीदो आहे स्टार्ट। जी जी ज़रूरु। त मुंहिंजी जेका बि महफ़िल हुजे, नंढड़ी हुजे वॾी हुजे, न ज़रूरी आहे, हुन में मौला इरशान जो कसीदो। वाह वाह। बड़ा लजपाले अली लगियां निभा जान दे, मेरे अल्लाह जड़ी सरकार नहीं ते मोहम्मद जड़ी दरबार नहीं, अली जड़ा लजपाल नहीं, अली जड़ा अली जड़ा लजपाल नहीं ते हुसैन जड़ा मुख्तियार नहीं, जिंदा पंजतन नाल प्यार नहीं, वे हुंदे कलमे ते
एतबार नहीं। बड़ा लजपाल अली लगियां निभा जान दे। बड़ा लजपाल अली लगियां निभा जान दे। सोना लजपाल अली लगियां निभा जान दे। जिंदे कोलू तू सड़ दे, जिंदे कोलू तू सड़ दे, ओ अरशां दे राह जान दे। बड़ा लजपाल अली लगियां निभा जान दे। सोना लजपाल अली। सोना मेरा मौला अली नवाबों दा नवाब अली। सोना मेरा मौला अली। सोना मेरा मौला अली नवाबों दा नवाब अली। सोना मेरा मौला अली नवाबों दा नवाब अली। जो कीड़ा तुले इंसान तई, जो कीड़ा तुले इंसान तई, रिज़्क वंडा जान दे। बड़ा लजपाल अली लगियां निभा जान दे। सोना लजपाल अली। सोना मेरा मौला अली आ। सोना मेरा मौला अली नबी दा वज़ीर अली। सोना मेरा मौला अली। सोना मेरा मौला अली नबी दा वज़ीर अली। जो अपने दर दे बंदियां नू, जो अपने दर दे बंदियां नू कलंदर बना जान दे। बड़ा लजपाल अली लगियां निभा जान दे। बड़ा लजपाल अली लगियां निभा जान दे। सोना लजपाल अली। माशाल्लाह माशाल्लाह इलाही ख़ूबसूरत कलाम ऐं वरी माशाल्लाह तव्हां हुनखे जहिड़े हिसाब सां पढ़ियो आहे ॾाढो बहितरीनु thank ऐं ॾाढी सुठी आवाज़ आहे तव्हांजी माशाल्लाह। अच्छा इहो ॿुधायो त तव्हांजा केतिरा एल्बम्स अची चुका आहिनि? मुंहिंजा एल्बम आहिनि तक़रीबन 36 एल्बम आया आहिनि। 36 एल्बम अची चुका आहिनि माशाल्लाह। ऐं कॾहिं केटीएन जे लाइ तव्हां परफॉर्म कयो ॻायो? बिल्कुलु काफ़ी। कशिश ते गाना तव्हांजा केटीएन लाइव काफ़ी प्रोग्राम कया आहिनि कशिश जा। आउट ऑफ सिटी या हिते वेही माशाल्लाह ॾाढा। ऐं का वीडियो वग़ैरह ठही हिते तव्हांजे कंहिं गाननि जी? आसमानी रंग जूं अखड़ियूं। अच्छा जी जी जी। इहो काफ़ी फेमस गानो हुयो तव्हांजो माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। तव्हांजी तरफ़ ईंदासीं मां त
त इहो मूंखे ॿुधायो त जीअं तव्हां खाधे पीते जे हवाले सां जेका ॻाल्हि कई त इन में तव्हांखे यानी वज़न वधाइणो ई आहे, लाज़मी आहे इन में त तव्हां वज़न वधायो? न दी, वज़न वधाइणो न आहे, उनखे मतिलबु हाज़म रखिणो आहे। अच्छा, जीअं जिस्म में ताक़त रहे, चुस्त रहे माण्हू। सही। ईअं न आहे त रुॻो माण्हू थुल्हो हुजे त पोइ उहो बि कम जो न आहे, पर इन में वज़न लाज़मी न आहे। उन में टेक्निक या तरीक़ेकार जेको हुजे हुनखे अचणु खपे त कीअं किराइबो, अॻे खे दाव कीअं कबा, पोइ वञी मथे कामयाबु थींदो। न त ईअं रुॻो वज़न या ताक़त हूंदी त कमु न करे सघंदो। हा, इहा ॻाल्हि बि। अच्छा, तव्हांखे छा थो लॻे त असांजी त माशाल्लाह हीअ सिंध जी मशहूरु गेम आहे मल्ल, ऐं पसंदि कई वेंदी आहे, अक्सर करे ॻोठनि में खेॾंदा बि आहे, पर हाणे तव्हांखे छा थो लॻे त पहिरियां जे हिसाब सां हाणे इहा शइ घटि न थी वई आहे? न दी, घटि न थी आहे, अञा वधी वई आहे। हींअर जेके चैनल थिया आहिनि, असांजा चैनल्स थी विया, या जीअं इंटरनेशनल लेवल ते जे ॻाल्हि कजे त उहा शइ उहा नज़र नथी अचे, या त जीअं सिंध गवर्नमेंट इन्वॉल्व नथी थिए। न, सिंध गवर्नमेंट असांखे मदद बि ॾिए थी। मूंखे 3 मरतबा ॿाहिरि मोकिलियो अथसि। पहिरियां रशिया वियासीं 2010 में, इन में फ़ोटू आहिनि, अलादाद राहू, परवेज़ अवान ऐं मां। पोइ वियासीं उते, असां खटे आयासीं, गोल्ड मेडल खटे आयासीं। उन में हिते असांखे इनाम ॾिनो शुएब सिद्दीकी साहिबु, सेक्रेटरी हुयो स्पोर्ट, ऐं मिनिस्टर हुयो मोहम्मद अली शाह साहिबु। अच्छा, उन्हनि असांखे हिते इनाम ॾिनो लख लख रुपया। अच्छा, असां याजा कयूं, बाक़ाइदे GM खाने में प्रोग्राम करायूं, वॾे पैमाने ते असां इज़त कयूं। पोइ हुननि चयो त हाणे सदर बि तव्हांजो आहे, वज़ीर आज़म तव्हांजो आहे, हाणे तव्हांखे जेतिरो मिले हू ॾेई सघनि त असां नाराज़ न आहियूं। असां तव्हांजी जेका आदर भाई कई आहे, पाकिस्तान जो नालो तव्हां रोशन कयो आहे, सिंध जो, असांखे वॾी ख़ुशी आहे। सही, माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। इन तहत गवर्नमेंट जेके बि आहिनि मल्हनि खे कोच बि रखिया अथनि, उन्हनि खे पघार ॾिए थी, ऐं प्रोग्राम सरकारी बि थियनि था, इन में मदद करे थी। पोइ आस्ते आस्ते हींअर अञा कमु वधियो आहे, खुटियो न आहे। अदी, हलो, इहो बि सुठी ॻाल्हि आहे, छो विच में त ख़बर पवंदी त भई सिंध गेम्स जेके बि असांजूं आहिनि, सिंधी गेमूं, उहे विच में घटि थाई थी वई, हुनजी कोन थींदियूं हुयूं एतिरियूं, पर हाणे वधी वियूं आहिनि, चैनल बि थी विया आहिनि, हाणे जो आहे बजट बि अचे थी, हर ॻाल्हि आस्ते आस्ते। असल में हुनजे हिसाब सां माना ॾाढो नई जेका जनरेशन आहे उहा माशाल्लाह हींअर ॾाढो शौक़ु रखे पई। ॾाढो शौक़ु रखे पई। न, इहा सुठी ॻाल्हि आहे। ऐं जॾहिं खां मुंहिंजे ख़्याल में सोशल मीडिया आयो आहे तॾहिं खां ई हर शइ अॻिते थियणु शुरू थी आहे। पर असांजी जेका सकाफ़त आहे, तव्हां कीअं था ॾिसो असांजी सकाफ़त खे, उनजे हवाले सां थोरो असांखे ॿुधायो। सकाफ़त असांजी जेका आहे न, असांखे जज़्बो आहे। जेके पहलवान सकाफ़त 4 डिसंबर जो 7 डिसंबर थींदो आहे, उन में हर ज़िले में, हर मतिलबु शहर में मलाखड़ा थींदा आहिनि, मलाखड़ा मल्हाईंदा आहियूं, ऐं सकाफ़त जो ॾियारो असां मल्हाईंदा आहियूं। टोपी अजरक त हूअं ई असां पहलवान आहियूं, असांजो इहो शान आहे, पर सिंध जो बि शान आहे इहो, सभु मल्हायूं था। ऐं मल जेके आहिनि अक्सर, ऐं भाउ जीअं आहे जमाली साहिबु ॻाइणा बि, उहे बि असांजा भाइर आहिनि, रागी साहिब जेके आहिनि, उहे बि कल्चर डे मल्हाइनि था। असां सभु सिंधी गॾिजी इन शइ खे इज़त बि ॾियूं था, ऐं इन शइ असांखे जज़्बो बि आहे। ऐं अॻिते भला कंदो, जेको नसुल ईंदो उहो बि जज़्बो रखंदो, पंहिंजी सकाफ़त सां मोहबत रखंदो। इंशाअल्लाह, मां पंहिंजे हिसाब सां जेको माशरे में ॾिसां पियो न, जी अदा, त घर घर में नंढड़ा ॿार जेके आहिनि उन्हनि खे बि एतिरो माना शौक़ु हूंदो आहे, एतिरो इंतज़ारु हूंदो आहे। मुंहिंजूं बि नंढड़ियूं आहिनि माशाल्लाह, नंढड़ा आहिनि, उहे हींअर सां ई माना मूंखे चवंदा आहिनि बाबा असां हीअ शइ खपे, हीअ शइ खपे, माना बसि बाक़ी ॾींहं बचा आहिनि। जीअं ईद हुजे, अलहमदिल्ला, ही माना असांजो जेको कल्चर डे आहे, ही ईद आहे, बिल्कुलु ईद आहे, ऐं हर घर में मल्हायो थो वञे, हर घर में। हींअर त माशाल्लाह सिंधी त असांजो हिकिड़ो शान ऐं मान जो ॾींहुं आहे। ऐं जेके असांजी सिंध धरती में ॿिया बि माण्हू रहनि पिया, ॿियूं क़ौमूं रहनि पियूं, माशाल्लाह उहे बि मल्हाइनि पिया गॾिजी करे असां सां। उर्दू स्पीकिंग थी आहे, हाणे त सभु माशाल्लाह क़ौमूं मिली करे ही ॾींहुं मल्हाइनि था। बिल्कुलु, इलाही मतिलबु सभिनीनि माण्हुनि मल्हाइणु शुरू कयो आहे। कोई बि मतिलबु अची वेंदो आहे, चाहे उहो उर्दू स्पीकर हुजे, चाहे उहो पंजाबी हुजे, चाहे पठान हुजे, सभु मिली करे गॾु ही ॾींहुं सेलिब्रेट कंदा आहिनि। ख़बर ई कोन पवंदी आहे त केरु आहे, सभु हिकु आहियूं, सभु हिकु आहियूं। छो जो असांजो अजरक ऐं टोपी जो कुदरती हिसाबु अहिड़ो आहे जो उनखे सभु हर माण्हू खे दिलचस्पी इन शइ सां आहे। बिल्कुलु आहे, ॿुधे साईं, अट्रैक्शन थी महसूस थिए न।
अट्रैक्शन महसूस ही जेके Attraction कलर महसूस आहिनि थी थिए। असांजे ॾिठो इन रिलियन जा माना ही रंग बिरंगी हक़ीक़त में त मुंहिंजा काफ़ी दोस्त आहिनि पंजाब में या वरी ॿाहिरि ईरान में उहे चवंदा आहिनि यार हीअ असां मोकिलियो बसि हा। थी सघे माना रिलियूं असांखे ठाराए मोकिलियो ही ॾाढियूं तव्हां कीअं ठाहींदा आहियो मुंहिंजो असां माशाल्लाह ही ॾात आहे शुरू खां वठी माशाल्लाह असांजी सिंध जी न्याणी ॾाढी हुनरमंद आहे ॾाढी प्यारी आहे ऐं अलाह साईं उन्हनि जे हथ में एॾो हुनर ॾिनो आहे मज़ीद अलाह साईं उन्हनि जे हथनि में बरकत पैदा करे पर मां इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त तव्हां अगरि कंहिंखां का शइ परचेज़ नथा कयो त घटि में घटि उनजी तारीफ़ ज़रूरु क्या कंदा बात है कयो छो त इन सां उनखे हौसला अफ़ज़ाई थींदी बिल्कुलु, आहे उनजो जेको आहे न अञा हुनजी दिलि चवंदी त मां सुठो कमु जेको कयां थी अञा सुठो कमु कयां भले तव्हां न बि वठो पर उनखे जेको आहे एप्रिशिएट लाज़मी कंदा कयो त हिते वक़्तु आहे ब्रेक जो काले न वञिजो जल्दी वापसि था अचो अजरक वेढ़े कुल्हन ते ऐं सिंधी टोपी पाए सबा छेड़ाओ सिंधी तोखे सलाम आहे अजरक वेढ़े कुल्हन ते ऐं सिंधी टोपी पाए सबा छेड़ाओ सिंधी तोखे सलाम आहे सबा छेड़ाओ सिंधी तोखे सलाम आहे अजरक वेढ़े कुल्हन ते सिंधी टोपी पाए सबा छेड़ाओ सिंधी तोखे सलाम आहे सलाम तोखे सलाम सलाम तोखे सलाम मेहरान में सुरहान वातो साईं रब थो जाने 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 धरती जो आहीं दो धरती जो आहीं दो मालिक तोखे वधाए सबा छेड़ाओ सिंधी तोखे सलाम आहे सबा छेड़ाओ सिंधी तोखे सलाम आहे सलाम तोखे सलाम सलाम तोखे सलाम रखवालो थी तू राणा हिन सिंध जो सदाई 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 इन लाए तोखे जीजल अमड़ इन लाए तोखे जीजल वॾड़ो कयो पाए सबा छेड़ाओ सिंधी तोखे सलाम आहे सबा छेड़ाओ सिंधी तोखे सलाम आहे सलाम तोखे सलाम सलाम तोखे सलाम
तुझे शान में लिखे थो ही गीत वही त चांडियो तुझे शान में लिखे ही गीत वही त चांडियो तुझे शान में लिखे थो ही गीत वही त चांडियो तुझे शान में लिखे थो ही गीत वही त चांडियो तुझे शान में लिखे थो ही गीत वही त चांडियो तुझे शान में लिखे थो ही गीत वही त चांडियो मालिक तोखे वधाए मालिक तोखे वधाए अल्लाह तोखे वधाए सबा छड़ाओ सिंधी तोखे सलाम आहे सबा छड़ाओ सिंधी तोखे सलाम आहे अजरक वेढ़े कुल्हल ते अजरक 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 वेढ़े कुल्हल ते सिंधी टोपी पाए सबा छड़ाओ सिंधी तोखे सलाम आहे सबा छड़ाओ सिंधी तोखे सलाम आहे सलाम सिंध जो सलाम सिंध जो सलाम मुझो थी सलाम मुझो थी माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो प्यारो कलम थैंक यू ॾाढो शायरी ॾाढी सुठी अथसि मतिलबु हर तारीफ़ करे छॾी न छो त सिंध में असांजी में हर खूबी आहे हा अल्हम्दुलिल्लाह नंढी खां वॾी शइ ताईं फनकार सिंग शाइर एक्स वाई ज़ेड सभु शयूं सभु आहिनि सब शइ सही आहे कहिड़ी कहिड़ी असांजी सिंध में का शइ न आहे अल्लाह जी महिरबानी आहे सब सभु सब कुछ आहे सब कुछ आहे अल्हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हां खां मां इहो पुछणु चाहींदसि ट्रॉफीज़ तव्हांखे कहिड़े कहिड़े साल में मिलियूं ऐं कॾहिं कॾहिं कहिड़े शहर मां कहिड़े मुल्क मां तव्हां खटियूं ऐं इहे मेडल्स जे हवाले सां बि असांखे ॿुधायो थोरो जी अॼु छा आहे ही 2023 जो हाणे केम्सी जो प्रोग्राम गवर्नर करायो हिते थियो कराची में सही पोइ उते मूं खईं फस्ट पोजीशन पोइ अच्छा। इहा टाफी इहा आहे सही। बाक़ी ही मेडल जेके आहिनि कुझु सिंध गेमनि जा आहिनि को सरकारी प्रोग्राम थिया आहिनि को दरगाहनि जा मेला थींदा आहिनि उन्हनि जा आहिनि पोइ जेके आहिनि कुझु टाफियूं ॻोठ आहिनि कोई फोटोनि में तव्हां ॾे मोकिलियूं अथऊं जी 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 बाक़ी जेके मेडल आहिनि इहे खणी आया आहियां जेके टाफियूं हिते पियल हुयूं इहे खणी आयो आहियां सही बाक़ी ही जेका आहे केम्सीआर जो प्रोग्राम गवर्नर कप थियो पोइ उन में मूं ही फस्ट उनमें पोजीशन खई सही ज़बरदस्त अच्छा हिन जी, जी। तस्वीरुनि जे हवाले सां ही ॿुधाइजो ही जी, तस्वीर जी। कॾहिं जी आहे ही 2010 जी तस्वीर आहे इन में पहलवान अलहदाद राहू परवेज़ अवान ऐं मां आहियूं उते वियासीं किर्गिस्तान रशिया में अदी अच्छा ही रशिया जी आहे रशिया जी ठीक ठीक ये रशिया जी पिक्चर आहे जी ज़बरदस्त सही हीअ बि हा दी इहा बि रशिया जी आहे इहा बि रशिया जी आहे जी। इहा बि ॾेखारे छॾियूं थोड़ी ग्लेयर ईंदी हूंदी ही सही आहे जेको पूरा लाइटिंग आहे अच्छा ऐं हीअ वारी हीअ दी काज़ान जी आहे काज़ान रशिया जी आहे इहा वरी 2011 जी हेॾां आहे ॾेखारियो अच्छा खासान इहा काज़ान जी आहे दी माशाल्लाह काज़ान तस्वीर। जी आई आहे हा दी ज़बरदस्त ऐं हीअ ही 2013 जी आहे कराची कमिश्नर शोएब सिद्दीकी राजा रज़ाक ऐं काज़ी साहब जेको DC क़ाइदाबाद मलीर जो अच्छा अच्छा जीअं दी उहो प्रोग्राम करायूं हिते मां खटे आयुसि 2013 में सिल्वर मेडल 3 पोजीशन ऐं चैना मां सही उहो फोटो आहे दी ऐं हीअ ही बैंक वारनि जो प्रोग्राम थियो हो हिन में मंगो पीर में अच्छा शोएब सिद्दीकी साहब स्पोर्ट्स सेक्रेटरी ऐं मिनिस्टर मोहम्मद अली शाह जी घरवारी उन्हनि सां फोटो गॾु आहियूं अच्छा अच्छा जी, जी। ज़बरदस्त माशाल्लाह नेशनल बैंक जे तरफ़ां माशाल्लाह। खटियो फर्स्ट पोजीशन माशाल्लाह यानी तव्हां ॿाहिरि बि विया आहियो जी अदी ऐं उते तव्हांखे ख़बर आहे त खाइण पीअण जो जेको सिलसिलो हूंदो आहे जी अदी बिल्कुलु ई अलॻि हूंदो आहे रशिया जो खाधो अलॻि आहे चाइना जो खाधो अलॻि हा आहे जी। हिते जेको तव्हांजो खाधो पीतो आहे पोइ उहा पूरत उते कीअं कंदा हुयव छा आहे जी हितां वेंदा आहियूं त पोइ हुते असां चांवर सिर्फ़ु इस्तेमालु कंदा आहियूं ॿी का जीअं रशिया में वियासीं त
त हिलाल हुननि में लिखियलु हूंदो आहे त ॿुधाईंदा आहिनि त हीउ हिलाल मीट पर हीउ खाओ गोश्त बाक़ी हीउ न खाइजो पोइ उन हिसाब सां असां चांवर या हिलाल मीट खाईंदा आहियूं उते बसि ॿियो न खाईंदा आहियूं पोइ आख़िरी ॾींहुं 2 ॾींहं हूंदा आहिनि गेम में पोइ वञी ॾिसंदा आहियूं त होटल में का पाकिस्तानी होटल आहे पोइ उते मानी मिलंदी आहे दाल मिलंदी या जेको बि शइ पाकिस्तानी मिलंदी उहा खाईंदा आहियूं छो जो तवानाई अचे जिस्म में उते चांवरनि में त एतिरी तवानाई न आहे जेतिरी अन्न में ताक़त आहे अन्न में ताक़त आहे ॿी कंहिं शइ में न आहे एतिरी ताक़त पोइ उहा खाईंदा आहियूं पोइ वञी विढ़ंदा आहियूं पोइ असांखे थक महसूसु न थींदो आहे चाइना में त पाकिस्तानी होटलूं आहिनि रशिया में आहिनि जी अदी चाइना बि आहिनि होटलूं रशिया में बि आहिनि ऐं हुन में काज़ कुर्सी जे उते बि आहिनि अॻिते ॿी हिकिड़ो शहर हो चंगू हुयो उते 2 घंटा 3 घंटा मतिलबु गाॾी में वञूं पिया उते वञी स्टे कयोसीं पोइ उते खाइण पीअण जो प्रोग्राम आहे मतिलबु पाकिस्तानी होटल आहे अच्छा इहो ॿुधायो त जीअं हाणे पाण मतिलबु माशाल्लाह जीअं सिंध जा जीअं तव्हां आहियो विड़ो था मल त तव्हांजी ताक़त हिकिड़ी ॿी आहे हिकिड़ी कुदरती ताक़त आहे ऐं ॿाहिरियनि जेके आहिनि इहे मल जेके विढ़नि था जेके फाइटर्स जेके आहिनि उन्हनि जी वरी ताक़त वरी ॿी आहे त छा उन्हनि में एतिरी ताक़त आहे त तव्हां सां दाव खेॾी सघनि न हुननि में ताक़त आहे पहिरियां जेका शुरूआत में 2 मिंट 3 मिंट खेॾण खां पोइ उहो हुननि जो करंट जिस्म में आहे उहो छॾे थो वञे हुननि छा आहे जो हू मेडिसन इस्तेमालु कनि था असां मेडिसन इस्तेमालु नथा कयूं हिते असां भाॼियूं बि था पंहिंजो हिसाब सां या देसी जेको बि खाधो आहे पंहिंजो उहो इस्तेमालु कयूं था हुते हू मेडिसन खाइनि था त अॼु 20 ग्राम असांजी ताक़त आहे सुभाणे 30 थींदी वरी ॿिए ॾींहुं 50 थींदी वञे अहिड़े हिसाब सां हू मेडिसन खाईंदा हुननि खे 100 करणी आहे मतिलबु ताक़त 100% हुजे असां में पोइ हू 2 मिंट 3 मिंट में जेसीं हुननि जो ताक़त हूंदी या थोरो गरम थिया आहिनि जिस्म हुननि जो थोरो या पघर थियो हुननि खे पोइ हुननि जो जिस्म ताक़त छॾे वेंदो आहे छॾे वेंदो त पोइ हुननि खे जहिड़ो दा कंदे किरी वेंदा इंशाल्लाह ऐं जेसि ताईं उन्हनि खे पिया खेॾाईंदा आहिनि हा एसी ताईं उन्हनि खे असां थकाईंदासीं जो हू उन्हनि जो करंट पहिरियों जेको ज़ोर आहे ख़तमु थिए पोइ जहिड़ो दा कंदासीं न पोइ हू इंशाल्लाह किरी वेंदा हुन एक्टिव न आहिनि हुते जेतिरो प्रेज़ेंट रहणो आहे दिमाग़ खे प्रेज़ेंट रखणो आहे छा आहे जेतिरो असांजी सिंध में रांदीगर होशियारु आहिनि न जेके होशियारु रांदीगर सिंध में आहिनि उते ॿाहिरि मुल्क में एतिरा चालाक न आहिनि बिल्कुलु सही ॻाल्हि आहे ऐं एतिरी हुननि में होशियारी न आहे एतिरे हिते मतिलबु तरीक़ेकार बि इस्तेमालु कंदा अकुल कंदा पोइ उन तरीक़ेकार सां हुनखे किराईंदा बाक़ी हुननि में ॿाहिरिनि मुल्कनि में एतिरी न आहे दी हू मेडिसन खाइनि था उन्हनि जो एतिरो ई दिमाग़ कमु करे थो जेसीं उन्हनि जे जिस्म में ताक़त आहे अच्छा एक बात है कि हमारे पाकिस्तान में जी सर हमारे पाकिस्तान में बाहर तो आप लड़के आए आपने बताया भी जी जी मेडिसिन खा के वो तैयार हो जाते हैं तो मुझे भी बड़ा ख्याल रखना पड़ेगा इस चीज़ का जी सर तो पाकिस्तान में मेजॉरिटी में अगर पूरी दुनिया में देखें तो कहते हैं जी भावलपुर पहलवानों का शहर जी सर तो क्या आपका कभी मुकाबला हुआ किसी हमारे भावलपुर के जी सर हम गुजरांवाला गए हैं उसी के पहलवानों से लड़े हैं बहुत अच्छे पहलवान हैं उनमें भी मेजॉरिटी है खेलने की सही उन लोग जो लोग हैं उनमें भी मेजॉरिटी है खेलने में और उनके दाव जो हैं 2-3 हैं अच्छा बस उनको इतना नहीं आते जैसे सिंध के लोगों में मतलब हर प्रैक्टिस से इस तरीके से नहीं गिरा तो उस तरीके से मतलब उन्होंने में एतिरो तरीक़ेकार न आहे हिकिड़ो ई दा कंदा मतलब जाठो हणंदा या हुनखे काबू करे पासो हणंदा उते मां साईं वियो हाँ फैसलाबाद में महीनो रही आयुसि मां स्पोर्ट कॉम्प्लेक्स में मां इस्लामाबाद स्पोर्ट कॉम्प्लेक्स में महीनो रहियो आहियां प्रैक्टिस जे हिसाब सां जो ॿाहिरि मुल्क वञण जे लाइ असां प्रैक्टिस कंदा हुआसीं उते तैयब गेलानी साहब आहे जेको सेक्रेटरी हो उहो वठी ईंदो असांखे पोइ असां गवर्नमेंट जे तरफ़ां वञूं पिया त पोइ उते असां महीनो 15 ॾींहं 2 महीना अॻु में असां वेंदा हुआसीं महिनत कंदा हुआसीं पोइ उतां ट्रायल थींदा हुआ जेको कामयाबु थींदो हो पोइ वेंदो हो साईं ॿाहिरि मुल्क ज़बरदस्त पोइ उन में मतिलबु हुते महिनत बि आहे खाधो बि खाइनि था भावलपुर वारा या गुजरांवाला जेके बि रांदीगर आहिनि मशहूरु बि आहिनि ऐं गोल्ड मेडलिस्ट बि आहिनि ठीकु आहे न बाक़ी सिंध वारनि जो जेको तरीक़ाकार अलॻि आहे ऐं हुननि जो थोरो अलॻि आहे बाक़ी ताक़त में जो है न सर वो गुजरांवाले जो है ना हमसे ज़्यादा है ताकत में बाकी जो दाव पेचू में हमसे ताकत में नहीं है
तरीक़ेकार में हमारे से ज़्यादा होशियार नहीं है। अच्छा, लाहौर जा भी माशाल्लाह इलाही फेमस आहिनि। हा दी, लाहौर जा भला रांदीगर आहिनि। छा आहे जो हुननि में ताक़त आहे, हू खाधो फुल खाइनि था। असां जी जेका आहे ग़रीबत जो हिसाब आहे, या जेके रांदीगर ग़रीब आहिनि उहे पंहिंजे हिसाब सां खाइनि था, उथनि वेहनि था, पोइ पंहिंजी जेको खाई पी वञनि था, पोइ महिनत सां कनि था, पोइ तरीक़ो इस्तेमालु कनि था। हू तरीक़ो न, हू सुबुह जो हुननि जो ड्यू हूंदो, दूध इतना पीना है या रात जो गोश्त इतना खाना है बकरे का, ये वो सब कर सकते हैं। हम जो है ना सर, बच्चे भी पढ़ा रहे हैं, ये वो सब का हमारे जिम्मेदारी देखने हैं सब। हाँ, सब मामला देखने हैं, सिंध वालों को सब मामला देख, उनको सपोर्ट है सर। स्पोर्ट में जो है पंजाब वालों को सब कुछ सरकारी मिलता है। हमें 2-3 चीज़ें मिलती हैं सरकारी। प्रोग्राम हो गया सरकारी, या कोई कोच है उसको मिल गई एक, या 10-12 कोच हैं या 15 कोच हैं उनको तनख्वाह मिलती है। बाकी जो प्रोग्राम होते हैं उसमें जो 2000-3000 फीस मिलती है पालानों, या 5000 वो ही, और जो भी दरगाहों पे मलाखड़े होते हैं उधर गुजारा करते हैं। फिर भी अल्लाह का शुक्र है हो जाता है, इज़्ज़त भी है हमारी। कहीं भी जाते हैं, सरदारों में, अमीरों में, पीरों में हमारी इज़्ज़त भी करते हैं और दाद भी देते हैं। अल्लाह की मेहरबानी है। जो भी कुछ हूँ, अभी मैं इस कुश्ती की वजह से इधर बैठा हूँ, और बाहर भी इस कुश्ती की वजह से गया था सर, ऐं मलाखड़ी जी वजह सां ॿाहिरि वियो आहियां। हिते बि सिंध ऐं पाकिस्तान जो नालो जेको रोशन कयो आहे मूंसां, इन पहलवान जे सदके कयो आहे। बाक़ी बेसिकली असां ग़रीब आहियूं साईं, अहिड़ी ॻाल्हि न आहे। सभु ग़रीब आहिनि, सही बात। केरु अमीर आहे? ऐं मां चवां थी त सभई इन में बि अल्लाह मिट्टी जो जा, शुक्र अदा कजे। मिट्टी में थींदा। इन में बि अल्लाह साईं जो शुक्र अदा कजे ऐं अल्हम्दुलिल्लाह चइजे। बसि इहो न चइजे त असांखे हे न मिलियो, हे न मिलियो, हे न मिलियो। अल्लाह जी रज़ा में राज़ी थियणु सिखूं न त शायदि असांजा इलाही मसला हल थी वञनि। ऐं हर हाल में अल्लाह जो शुक्र अदा कजे ऐं अल्हम्दुलिल्लाह ग़रीब आहियूं, सुठा आहियूं, ॾाढा सुठा आहियूं। और मौला ने जो मौला ने आपको नवाजा है, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, वो तो हम जो मौला ने आपको नवाजा है वो हम में से किसी के पास नहीं है सर। नहीं, अल्लाह आपको खुश रखेगा सर, हमारे मेहरबान हो। हम गुजरांवाले के साथ रहे हैं। गिलानी साहब भी हमारा मेहरबान है, फैसलाबाद का है, गुजरांवाल का। बावलपुर भी गया हूँ मैं, स्टेशन पे भी, इधर शहर में भी 1-2 दिन रहा हूँ। अभी मैं गया था पाकिस्तान टूर पे, तो मैंने देखा वहाँ पहलवानों की चीज़ें, उन्होंने चौरंगियों पे भी, रोडों पे भी वो गद्दे लगे हुए हैं। और ये तो मैंने कहा यार, ये कहने लगे जी ये तो है ही पहलवानों का शहर। हाँ, पहलवानों का। मुझे याद आया, मैंने कहा हाँ ये बड़ा मशहूर है, तो इसलिए मैंने आपसे। गुजरांवाला भी बहुत मशहूर है सर, पहलवानों के हिसाब से गुजरांवाला भी बहुत मशहूर है। बस वही बात आ गई ना, दाव और खाने पीने का थोड़ा सा वो उधर सबको फैसिलिटीज है सर, जो भी हैं उनको नौकरी है। कोई डायरेक्टर है, कोई 16 ग्रेड की नौकरी है, को किसी के महकमे में, को किसी महकमे में लगे पड़े हैं। उधर कदुर है तालीम जॾहिं मां वियो साईं 2010 में उते मोटी आयासीं त असां हिन सां मिलिया, शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात थी असांजी। गिलानी साहब असांजो जेको सेक्रेटरी आहे उन कराई, पर हुते जेके आहिनि वज़ीर आज़म आहे या जेके पंजाब जा मिनिस्टर MP आहिनि, उहे माण्हू आहिनि जेके मिलनि था रांदीगर सां, उनखे इज़त ॾियनि था, उन उबलाए ॾियनि था। वज़ीर आला हुजे या वज़ीर आज़म हुजे हुतां जो, जेके असांजा सिंध जा आहिनि, ऐं हुननि में हिननि में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। असांजा चवंदा त हाणे ठीकु आहे करे, ऐं पोइ ॾिसंदासीं, हू वरी उन ते अमल कंदा आहिनि। इहा ई शइ चेंज करणी आहे। हा, इहा ई शइ जेका आहे चेंज करणी आहे, चेंज ज़रूरी आहे। बाक़ी ॿियो हाणे असांखे कंहिंसां बि रंजरू साम्हूं न आहे या कावड़ न आहे, पर जेको उसूलनि ॻाल्हि आहे त इहा ॻाल्हि आहे। ॾिसण वारा पाण सम्झी विया हूंदा, ॾिसण वारा जेके आहिनि सम्झी विया हूंदा। त छा आहे न साईं, कमु करण में ऐं अमल करण में वॾो फ़र्क़ु आहे। ॻाल्हि करण में अमल करण में फ़र्क़ु आहे। पोइ इन जे करे रांदीगर जी जेका आहे न, पोइ कॾहिं को रांदीगर हिमत वारो आहे त उन जी दिलि न आहे टुटंदी, जेको वरी बेहिमत थी वेंदो आहे पोइ उन जी दिलि टुटी पवंदी आहे। असां बेहिमत या अलाह मां आसरो न लाथोसीं, ॿुधी सदाईं असां मतिलबु एक्टिव रहियासीं, महिनत कंदा आयासीं। पोइ अलाह साईं असांजी मदद कई, पोइ आहिस्ता आहिस्ता वियासीं इस्लामाबाद खां गुजरांवाला, पोइ आहिस्ते आहिस्ते ॿाहिरि वियासीं, 3-4 मुल्कनि घुमी आयासीं। हाणे काई ऑफर आहे ॿाहिरि वञण जी? जी अदी मिले, उहा ऑफर हाणे बि थी सघे थी असांजी इंशाअल्लाह। हा, त उहा कहिड़े मुल्क जी आहे? छा आहे अदी, त हाणे गर्मी वारा जेके ॾींहं ईंदा आहिनि पोइ थींदी, हुते थधि आहे। हा, ज़ाहिर आहे, हुते थधि आहे हींअर। जीअं हाणे मार्च अप्रैल जेको थींदो न, अगस्त में जो बि मुल्क जो हूंदो, होॾां वीज़ा या हुननि का ईमेल मोकिली त वाह हीउ प्रोग्राम आहे, पोइ असांखे ॿुधाईंदा। पोइ वरी ट्रायल थींदा आहिनि फैसलाबाद में। फैसलाबाद में ट्रायल थींदा, उतां जेको बि खटींदो
पोइ उनखे वरी उनजे मोकिलींदा सेक्रेटरी ॾे लेटर त वाह हीउ तव्हांजो रांदीगर ए मतिलबु हिते चढ़ी वियो आहे, हाणे ॿाहिरि मुल्क जे लाइ तव्हां हिनखे टिकट ॾियो सही त जीअं ॿाहिरि वञी सिंध ऐं पाकिस्तान जो नालो रोशन करे। सही अहिड़े हिसाब सां आदि थींदो आहे, कानूननि कमु थींदो आहे ऐं सुठे लेवल ते हा सुठे लेवल ते कमु। कहिड़ो अहिड़ो दाव आहे जेको तव्हांखे लॻो हुजे त हीउ ॾाढो मुश्किल दाव आहे, मूंखे अञा प्रैक्टिस करणी आहे हिनजी, थोरो एक्शन करे ॿुधायो। अदी छा आहे, दाव हर ॾुखियो हूंदो आहे, हूंदो त सही ज़ाहिर ॾुखियो आहे छो ज़ोर लॻंदो आहे उन शइ में, हा उन शइ में महिनत करणी पवंदी आहे। पहिरियां असां जेका आहिनि महिनत कंदा हुआसीं, जंहिंजो दम ऐं महिनत आहे न पोइ उनखे दाव कुझु बि नथो थिए। असां वटि आहे हिकिड़ो माण्हू, हाँ मैं भी यही कह रहा था। है हमारे पास हमारे पास भी एक बुलाए अगर पहलवान है। असां वटि भी हिकिड़ो पहलवान आहे राजेश नारायण। हा तो मैं ये चाह रहा था कि थोड़ा सा हम देखें हाँ आपके दाव ना। असांखे ॾिसणो आहे त वो दाव आहे कीअं। आपके आने से पहले बहुत बातें कर रहा तव्हां त हाज़िर आहियो पर हू बि त अचे न, ईअं न त भॼी वञे, स्टूडियो में भॼी वञे हो। स्टूडियो मां कोन ईंदो। ओ माशाअल्लाह, अचो साईं, माफ़ी मांगदा है भॼी न करो साईं, इहो हाणे इहो राजेश न असां माना हिकिड़ो दाव ॾिसण पिया था। असां हिकिड़ो दाव ॾिसण में थी वेंदो, इनखे बि थी वेंदो साईं, अहिड़ी ॻाल्हि न आहे। ए त बसि हीअं कंदा आहियो त वियो पोइ वीचारो। न इनखे त दा कबो जाठो हणबो ईंदो हलो केॾे ईंदो, जाठे खां असां थोरी ईंदो साईं। कहिड़ी बि शइ का तरीक़ेकार सां वेंदी आहे, हीअं बीठो हूंदो न, पर उनखे को दा कबो। वरी मूं ॾिठो आहे हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे, असांजा सिंधी जेके पहलवान आहिनि जी साईं, उन्हनि में माशाअल्लाह शॉर्टकट घणी आहे। जीअं तव्हां चओ पिया न, माना महिनत अगरि एतिरी नथा करे सघूं त पोइ उनखे वरी शॉर्टकट आहे। शॉर्टकट ईअं मूं घणो ॾिठो आहे, भले केॾो बि परियों मज़बूत हुजे न, हुनखे किराइण जे लाइ माना ही 90% दिमाग़ खे घुमाईंदा। हा हा 90% घुमाइणो, 90% हुनखे घुमाईंदा। हिकिड़ो पहलवान हो ला उनमें फैसलाबाद में वॾो रांदीगर हो, आख़िरी फाइनल हुजे असांजी, अच्छा एॾो तेज़ हो, हर मल खे दसे पियो, हर मल खे। उनजो 90 किलो वज़न हो, मुंहिंजो 90 किलो हो उन टाइम। अच्छा हाणे मुंहिंजो तक़रीबन 102-103 आहे, पर पहिरियां मुंहिंजो 90 किलो हो। सही पोइ उन साईं सभिनी खे दसियो, फाइनल में मूंसां अॼु थियो, पोइ उनखे मूं तरीक़े सां दसियो, तेज़ हुयो, पोइ हुनखे मूं तरीक़े सां दसियो। पोइ अॻियां हीउ जेको आहे न हथु बीहारे छॾियुमि, 2 मिंट बीहारियुमि, हुनजो दम थोरो घटिजी वियो। वरी जंहिं महिल ॿिए चकर में आयो न, हू अधु थी वियो त मां दा कयुमि, किरी वियो बसि। ॾिसो त इहे त शॉर्टकट, इहे शॉर्टकट आहिनि, इहे शॉर्टकट हूंदा आहिनि साईं। छा आहे न हुननि में ज़ोर आहे, असां में एतिरो ज़ोर न आहे। वरी तरीक़ो जिथे किथे ज़ोर कमु ईंदो आहे, किथे तरीक़ो कमु ईंदो आहे। सही ॻाल्हि आहे। ॿई शयूं एक्टिव हुजनि, माण्हू जे ज़हन में हुजे त हाणे शइ कहिड़ी करणी आहे, ताक़त ऐं हुनर साईं ज़रूरी आहे। ज़रूरी आहे साईं। बिल्कुलु। ब्रेक जो बि वक़्तु थी वियो आहे मुंहिंजे ख़्याल सां। हेलो जी हाँ, ब्रेक जो भी वक्त है व्यूअर्स, काले न वञो, जल्दी वापस आ जाओ। वाह वाह जी, सिंध जी, सिंध वारा जीअनि, सिंधी टोपी अजरक वारा जीअनि। वाह वाह शोभी भाई, ज़बरदस्त माशाअल्लाह। ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त ही कल्चर स्पेशल ट्रांसमिशन असां सॼो महीनो तव्हां सां गॾु सेलिब्रेट कंदासीं। ऐं 3 डिसंबर ते असांजो मेन इवेंट आहे, ऐं तव्हां सां गॾु असां रैलीज़ में बि हूंदासीं, ऐं प्रेस क्लब ते बि तव्हां सां मुलाक़ात थींदी। असांजे प्रोग्राम में भी शामिल थी सघो था। प्रोग्राम जो टाइम चेंज थी वियो आहे, जिन हाणे अगरि चैनल स्विच ऑन कयो आहे त मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असांजे प्रोग्राम जो टाइम चेंज थी वियो आहे। 3 खां 5 असां डेली लाइव ईंदासीं, तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। अच्छा, ही हिकिड़ो छा क्या होता है वो जेको हीअं खणी हीअं घुमाईंदा आहिनि, उहो छा हूंदो आहे? संदरे में घुमाईंदा आहिनि पहलवान खे, संदरो बदल हूंदो आहे, पोइ घुमाईंदा आहिनि, घुमाइण आहे। उहो छो घुमाईंदा आहिनि? उहो घुमाईंदा आहिनि त मतिलबु दाव पेच न करे सघे। अच्छा, वाइड़ो थी वञे, बसि उन किराइण में
यानी आसानी थी आसानी थिए थी। अच्छा जी दीदी। अच्छा ये जेके धक लगंदा आहिनि बाहूं बि टुटी पवंदियूं आहिनि टंगुनि में बि धक लगंदा आहिनि गोॾनि में बि पेरनि में फ्रैक्चर थींदा आहिनि ॾाढा जी दीदी। पोइ उनखे मतिलबु रिकवर करण में केतिरो टाइम लॻंदो आहे उनखे यदि घटि मां घटि 3 महीना लॻंदा। 3 महीननि ताईं तो धक खेॾी लॻी कोन हा। सघंदो सफ़ा छा आहे जो उपजे जहिड़ी ॻाल्हि आहे पोइ उहो खेॾी न ऐं सघंदो। विच गेम में मेन ॾींहं ते अगरि ईअं थी पवे पोइ उहा ड्रॉ थी वेंदी हा पोइ वरी बसि उहो न विढ़ंदो। उहा यानी मैच ई ख़तमु थींदी या कंहिं ॿिए सां विढ़ंदो ख़तमु थी वेंदी ऐं उनखे फीस या जेको बि हिसाब किताब हूंदो किरायो विरायो उहो मिलंदुसि सही बाक़ी उहो जो विढ़ंदो न। अच्छा छा आहे जो उपजे जहिड़ी ॻाल्हि आहे न अॻिते हुनखे विढ़णो आहे अञा हलणो आहे जे उते ई जे कंदो त वरी उहा वरी चोट का लॻी वञे ज़्यादा त पोइ वरी पोइ त अॻिते लाइ विढ़ी न सघंदो न। सही तव्हांखे अलाह न करे मतिलबु कॾहिं कोड़ धक वक या छा अजी, कुझु न अलाह जी महिरबानी शुक्र आहे, शुरूआत शुक्र में मूंखे हिकिड़ो बांह में हिते धक लॻो हो। अच्छा शुरूआत में 2001 जी ॻाल्हि आहे बाक़ी हींअर ते अलाह जी महिरबानी अल्हम्दुलिल्लाह, न अल्हम्दुलिल्लाह। किथे गोॾे में को डिफेक्ट या किथे पासे में माशाअल्लाह, न अलाह जी महिरबानी आहे माशाअल्लाह। हींअर ताईं अहिड़ी ॻाल्हि कान्हे न न अॻिते अल्हम्दुलिल्लाह अलाह रखंदो अल्लाह इंशाअल्लाह। तव्हांखे सिहत हयाती वारी ज़िंदगी अता करे अॻिते बि अल्लाह साईं तव्हांखे पंहिंजे इंशाअल्लाह, हिफ़्ज़ो अमान में रखे ऐं तव्हांखे कॾहिं शौक़ु थियो कोई स्पोर्ट्स करण जो या मल विढ़ण जो सिवाय म्यूज़िक जे जी जी म्यूज़िक खां ॿियो किथे बि असांजो ध्यानु न वियो। अच्छा सिंगर न हुजो हा त छा हुजो हा कॾहिं सोचियो आहे हिन बारे में न हुजां त हिन ई फील्ड में हुजां छा कयो आहे मतिलबु एक्टिंग कयो हा म्यूज़िशियन होस्टिंग हुजो कयां हा होस्टिंग कयो हा या एक्टिंग कयां एक्टिंग कयो हा यानी Musician त- अचिणो हिन ई फील्ड में हुयो तव्हांखे स्टार्ट जीअं मुंहिंजो स्टार्ट थियो त मूं कंहिं माशाअल्लाह उस्ताद खे ॿुधो उन खां पोइ सिर्फ़ु मुंहिंजे ज़हन में शौबिज़ हुई वाह वाह हा थींदो आहे नंढे हूंदे खां ई इहो हिकिड़ो ज़हन में वेहिजी वञे छो त ॿिया काफ़ी शोबा आहिनि बाबा चाहे पियो ऐं ॿिया बि काफ़ी जेके आहिनि असांजा माइट उहे बि चाहिनि पिया ॿियो कुझु अहिड़ो जेका शइ हुजे उन ते फोकस कयो मूंखे वरी इन खां सवाइ ॿियो कुझु अछो ई न हुयो। सही सही असां मीडिया वारनि खे सिर्फ़ु इन खां सवाइ ॿियो कुझु सम्झ में ईंदो बि कोन्हे सही ॻाल्हि आहे तव्हांखे भला ॻाइण वाइण जो कुझु शौक़ु वग़ैरह आहे जीअं दी ॻाइण जो शौक़ु न हुयो सिर्फ़ु मूंखे असांजे ॻोठ में दरगाह नूरशाह जी उते मलाखड़ो थींदो पोइ इहो ई असांखे शौक़ु हो सही असांजो मामो पहलवान हो पोइ असांजे इहो ई शौक़ु हो त मल विढ़णी असांजे ख़ानदानी को न को थिए अच्छा पोइ हींअर अलाह जी महिरबानी को न को असांजो पढ़ंदा बि आहिनि शुक्र आहे जन सही इंटर फर्स्ट ईयर करे छॾींदा ॾिसंदासीं जंहिंमें टैलेंट हूंदो उनखे मल विढ़ाईंदासीं सही हींअर तव्हांजे औलाद मां या कोई अचे असांजो भाणे जो आयो हिकिड़ो भाणे विढ़े जो, थो हा। उनखे विढ़ाए थो असां विढ़ूं था हींअर अञा सही 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 अञा छॾी न आहे अलाह जो शुक्र आहे अञा विढ़ूं था माशाअल्लाह अञा विढ़ंदासीं अञा 10 साल जी उमेद आहे 10 साल महिनत कयूं था इंशाअल्लाह, छा आहे जो जेतिरी महिनत कंदो ओतिरो विढ़ी सघंदे विढ़ी सघंदो सही जेतिरा साल महिनत न कंदे पोइ न विढ़ी सघंदे पोइ माण्हू वेही ईंदो ही कमु आहे महिनत सां थी मुंहिंजे ख़्याल में ही उहो कमु आहे जेतिरो कंदा रहंदव ओतिरो हलंदा हा, ओतिरो वेही रहियो त पोइ वेही रहियो मतिलबु त सम्झो बसि। तव्हांजी रिटायरमेंट आहे पोइ रिटायरमेंट आहे मतिलबु पोइ कम जो न आहे माण्हू पोइ जिस्म जेको आहे कमु न करे सघंदो सही उहो हली न सघंदो ही एक्टिव रहणो पवंदो आहे जेॾी महिल एक्टिव आहे केॾी महिल माण्हू हुजे एक्टिव रहे महिनत करे सुबुह सवेर उथे सही निमाज़ पढ़े या वरी को जेको तेल थींदो आहे जेकी वर्जिश थींदी आहे उहा असांखे करणी करणी आहे तेल जेको हणंदा आहिनि ऐं पोइ त उहो हथी न ॾींदो आहे न माण्हू त स्लिप थी वेंदो आहे ईअं पोइ हुनखे कीअं पकड़ींदा आहियो नदी तेल असां सिर्फ़ु राति जो जेके पहलवान हूंदा आहिनि के त वरी सुबुह जो उथी हणंदा आहिनि अच्छा मां हमेशह राति जो हणंदो 4 खां 5 ताईं कलाक मुंहिंजी रूटीन हूंदी आहे महिनत इहा ई कंदुसि बसि ऐं मिटी बि हणंदा आहिनि न जिस्म न ते न मिटी असां न हणंदासीं मिटी न अच्छा। तेल हणी भॼंदो हुउसि सही 2 किलोमीटर डेली भॼंदो हुउसि बसि इहा ई महिनत हुई थक न थींदो मूंखे मल विढ़ण में भली 5 सां विढ़ा 6 सां विढ़ा किथे बि हुजे अच्छा हींअर तव्हांजी रूटीन भॼण जी आहे न न हाणे भॼा नथो वॉक कयां थो हाणे भॼा नथो अच्छा हा प्रैक्टिस अञा मतिलबु इहा कयां तेल हणां थो इहा आहे अञा अलाह जी महिरबानी तेल मूंखे बि सेखारियो ऐं प्रैक्टिस हा ज़रूरु तूं असांजो भाउ आहीं पहलवान ॻाइणो रागी जेके आहिनि सभु शिव भाई खे बि सेखारियो। सकाफ़त आहे छो त तेल सां न बग़ैर जिस्म जहिड़े हिकिड़ो गोॾे चुस्त ख़राबु थी वेंदो आहे चुस्त थी थी माण्हू। मां इन जे करे चवां पई पहलवानी जे करे न तेल हणण सां जिस्म माण्हू जो जेको आहे न सही थी उन पोजीशन में अची वेंदो आहे चुस्त थी वेंदो पोइ त हिनखे सेखारियो शोभी भाई खे पहलवान साहब असांजे मुझे तो बगैर लड़े मेरे गोडे वोडे सब खराब हो चुके हैं सर डेली तेल लगाओगे तो इंशाल्लाह ये खुद काम करेंगे हाँ
सुबुह को उठ के नमाज़ शोभी भाई जो असल में मसालो ख़त्म थी वियो आहे गोॾनि वॾनि गोॾा वेचारे जा जवाब ॾेई विया आहिनि। सो वॾी महिरबानी भाउ, तव्हां अॼु आया असांजे शो में, वॾी ख़ुशी थी, तव्हां सां कचहरी करे मज़ो आयो ऐं अलाह साईं तव्हांखे मज़ीद कामयाबियूं अता करे ऐं तव्हां अञा पंहिंजे सिंध जो, पंहिंजे पाकिस्तान जो नालो रोशन कयो। असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। कोई मैसेज ॾियणु चाहींदव? न बसि तव्हांजी महिरबानी आहे ऐं साईं जेको आहे जेके बि KTN वारनि जी महिरबानी आहे जेको असांखे हेतिरो टाइम सीड़ाए, पंहिंजो वक़्तु सीड़ाए, तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु असांखे ॾिनो आहे। अलाह इन्हनि ख़ुशि रखे, तव्हांखे महिरबानी आहे तव्हांजी। इंशाल्लाह बाक़ी इहो ई पैगाम आहे असांजा जेके बि रांदीगर आहिनि इंशाल्लाह महिनत कनि पिया ऐं सकाफ़त खे उजागर कनि पिया ऐं उजागर कंदा रहंदासीं इंशाल्लाह। जेको हाल हूंदो असां सकाफ़त सां गॾु आहियूं, बिल्कुलु इंशाल्लाह गॾु ई हूंदासीं इंशाल्लाह। इंशाल्लाह वॾी महिरबानी तव्हांजी में वेंदे वेंदे तव्हांखां गानो बि ॿुधंदासीं ऐं कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज हमेशह मां हिकिड़ो ॾींदो आहियां, पंहिंजे माउ पीउ सां प्यारु कयो ऐं तालीम कोशिशि कयो। तालीम अगरि वॾा आहियो त ॿारनि खे तालीम करायो, अगरि ॿार आहियो त उन ते महिनत कयो ऐं वॾनि जी इज़त कयो। मालिक तव्हांखे हमेशह सलामत रखे। वॾी महिरबानी। थैंक यू शोभी भाई। इंशाल्लाह कल मुलाक़ात होगी ऐं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी। सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पथरा लखनि में किरोड़नि में सुहिणा माण्हू सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पथरा लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पथरा लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार अजरक पट को कोहाड़ी हलो मियां टोपी अजरक पट को कोहाड़ी टोपी अजरक पट को कोहाड़ी आहे असांजी सुञाणप यार सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पथरा लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पथरा लखनि में सुहिणा माण्हू इल्म जा आहिनि खज़ाना भलो मियां इल्म हया जा आहिनि खज़ाना इल्म हया जा आहिनि खज़ाना पुछी पक करे ॾिसो यार सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पथरा लखनि में सुहिणा माण्हू और थोटले राणा और थोटले राणा और थोटले सोत तत नित पुले सोत ममने
थोटले गुजर जो मोर थोटले राणा मोर थोटले राणा मोर थोटले जिए लतीफ मुझो जिए लतीफ मुझो जिए लतीफ तुझो लतीफ हा मुझो लतीफ सजी सिंध जो लतीफ जिए लतीफ मुझो जिए लतीफ मुझो जिए लतीफ अफजल जो आहे प्यार सिधा सा भलो मियां अफजल जो आहे प्यार सिधा सा अफजल जो आहे प्यार सिधा सा पुछी पक करे ॾिसो यार सुहिणा माण्हू प्यारा माण्हू सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पथेरा लखनि में पंधु जारिया पंधु जारिया पंधु जारिया पंधु जारिया पंधु